अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां या मंजर अजीज सबका पेरा शामिल कदासी हिन वक्त न्यू हेडलाइन। वफाकी सरकार भाण जे अघ में घटाई जो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। पधराई मूजिब भाण जी 50 किलो वारी बोरी की क़ीमत 389 रुपया घटाए 1708 रुपया मुक़रर कई वई हुई। फैसलो वापस वठण बैदि भाण पराए यूटिलिटी स्टोर ते घी ऐं खाजरो तेल महांगो थी वियो। नोटिफिकेशन जारी 1 किलो वारी घी की क़ीमत 208 रुपयनि तां वधाए फी किलो 555 रुपया थी वियो। मुख़्तलिफ़ ब्रांड के खाजरे तेल की फी लीटर क़ीमत 213 रुपया वधी वई। 605 रुपया नओं अघु मुक़रर। बिजली के अघ में 3 रुपया 99 पैसा बाद नेपरा सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी की दरख्वास्त से बिजली 3 रुपया 99 पैसा महांगीकरण की मंजूरी दी छड़ी। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट की मद में बिजली के अघन में वाध की मंजूरी दी वई। वफाकी काबीना हर हाजी के 1.5 लाख रुपया सब्सिडी ॾियण की मंजूरी दी छड़ी। हज खर्च उत्तर रीजन लाइ 8,51,000 ऐं ॾखण रीजन लाइ हज खर्च 8,60,000 रुपया मुक़रर। मज़हबी मामलन बाबत वफाकी वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर हलंदड़ साल सरकारी हज स्कीम के खर्चन जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त महांगो हज पैकेज विरसे में मिलियो आहे। जेकॾहिं PTI हुकूमत जो ख़ात्मो न थिए हा त ख़र्च 11 लाख ताईं वञी सघे। इमरान खान मुल्क में अमन लाइ खतरो बणिजी चुको आहे। एक भेरो ॿीहर दफ़ेड़ पखेड़ण वञे पियो। इमरान खान लांग मार्च न पर गोगी मार्च कयो। गुज़िरियल हुकूमत के अवाम दुश्मन फैसले सबब भोगे रहा आहियूं। मौजूदा हुकूमत तेल जे अघनि में वाध सां गॾु अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। वफाकी वज़ीर शाज़िया मरीजी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त हुकूमत 28 अरब रुपयनि जो रिलीफ पैकेज ॾिनो आहे। रिलीफ पैकेज की शुरुआत जून का थी। इमरान खान के आईनी तरीके से हटायो वो। यह गाल हुन खां बर्दाश्त न पई थे। IMF के हथा पाकिस्तान के गिरवी कयो वियो आहे। हू अवाम लाइ बारूदी सुरंगू विछाए वियो। इमरान खान IMF सां पेट्रोल महांगो करण जो मुआहिदो कयो। पाकिस्तान की मईशत इन वक्त वेंटिलेटर ते आहे। अॻूणे वज़ीर आज़म की पॉलिसियुनि सबब पाकिस्तान जा समूरा दोस्त दुश्मन की फहरिस्त में हलिया विया। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज जो कामड़ी में तकरीब के खिताब। संदसि चवण आहे त गुज़िरियल हुकूमत इंतकाम का सवाइ कुछ न कयो। KP जे वॾे वज़ीर बयान ॾिनो सूबे की फोर्स इस्तेमाल कंदो। संदसि बयान जो मतलब पाकिस्तान पे हमलो करण चाहे थो। लॉन्ग मार्च में शामिल मानू हथियारबंद हुआ जंहिं जो इमरान खान एतराफ़ करे चुको है। इमरान खान बेतमादी दौरान आसिफ अली ज़रदारी सां राब्ता की तरदीद करे छड़ी। संदसि चवण आहे त 26 सालन खां चवां पियो त आसिफ अली ज़रदारी ऐं नून लीग हिक आहिनि। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाउ ॾेई छॾियो। इस्तीफ़ाउनि जी तस्दीक लाइ वञण जी ज़रूरत नाहे। असेंबली में वापस वञण इम्पोर्ट हुकूमत खे तस्लीम करणु आहे। लॉन्ग मार्च ख़त्म करण पुठियां का डील नाहे। लॉन्ग मार्च ख़त्म न करिया हा त रतो छाण थिए हा। अमरीका के असरेट मखसूस लाबी मुसलमान मुल्कनि ते दबाव विझी इसराइल के तस्लीम कराइण चाहे थी। वफाकी काबीना इमरान खान के लॉन्ग मार्च में हथियार आणण जो एतराफ़ नोटिस वरतो। जांच कमेटी कायम। काबीना पारां कंहिं भी रियासत मुखालिफ मार्च के सख्ती सां मुंहुं ॾियण। इमरान खान ऐं KP जे वॾे वज़ीर महमूद खान के बयाननि ते कार्रवाई जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत में वफाकी काबीना जो इजलास। PTI के लॉन्ग मार्च दौरान भञ ऐं तशद्दुद की जांच लाइ कमेटी जोड़ी वई। वफाकी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त मार्च की आड़ में वफाक ते हमलो किया वियो। हथियारबंद जथन पुलिस के यकमाल बनायो। जथन के रोके वियो तो पुलिस ते फायरिंग कई वई। PTI मार्च जो को सियासी मकसद न पर रत की रांद खेडण हो। ही फितनू ऐं फसाद मार्च हो। खैबर पख्तूनख्वा की पुलिस के ॾोहारियुनि के लश्कर में शामिल किया वियो। सुप्रीम कोर्ट के हुकुम ते 3 कलाकनि अंदर जलसे का तैयार किया वियो। इमरान खान जो फसादी टोलो मुल्क में फसाद ऐं दफ़ेड़ पखेड़ण चाहे थो। इमरान खान 100% न पर 200% गोलियों हलाइण आयो हो। सिंध जे
सैयद मुराद अली शाह चयो त गुज़िरियल साल सिंध में पानी की खोट सबब ज़राअत खे नुक़सान थियो। सूबे के हिस्से जो पानी न ॾिनो वियो। हिन साल भी पानी के बहरान कर खयो आहे। IG जे उहदे ते एक सीनियर ऑफिसर के वक्ती चार्ज ॾिनी आहे। अदालती हुकूमत जीअं ई वफ़ाक़ी हुकूमत सां सलाह मशवरो मुकम्मल थींदो, नओं IG मुक़रर कयो वेंदो। वरे वधी मुराद अली शाह सूबे में रेस्क्यू 1122 जी सर्विस इब्तिदा करे छॾियो। पहिरें मरहले में 1122 सर्विस तहत 50 एम्बुलेंस रोडन ते हूंदियूं। 1122 सर्विस जूं 6 स्टेशनूं कराची ऐं लाड़काने में क़ाइम कयूं। कंडियारो के कचे वारे इलाके में नौजवान कतुल बकरी थाने की हद में हथियार बंदन फायरिंग करे साबुन सामटियो के जख्मी करे छड़ियो। जख्मी नौजवान अस्पताल में दम धणी हवाले। सकरन बरसा चौथू मेल स्टाफ वट टालर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, मां पुट फोत, 2 ॼणा जख्मी। हादसे बैद पोती रुखसाना उनड़ ऐं 50 वरे जी शहजाद उनड़ जा मर्द ऐं जख्मी अस्पताल मुंतक़िल। माजन बरसा कोयले की खान में कम करन दौरान भिक किरण सबब पोरत दबजी फोत। वनिन कोशिशुन बैद मलबो हटाए फोतिन जा लाश कढिया विया। टोड़ी फाटकवासी रफ़ीक मुरीदानी ऐं खुदा ॾिनू मुरीदानी जा मर्द ज़रूरी कार्रवाई बैद बासत हवाले। उबाड़ो बरसा 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल ॻोठाणे अब्दुल गफ़ार सोलंकी के अगवा जो इंकशाफ। धाड़ेलन जो मुंबई के वासन के फोन 25 लाख रुपया भुगतन। पाकिस्तान और श्रीलंकन वुमेन क्रिकेट टीम विच में वनडे सीरीज सुभाणे का कराची में शुरू थी। बई टीमूं सुबह 9:30 बजे मैदान में लहंदियों। रांदीगरियाणियूं पुरजोश ट्रॉफी की मोहरत ते।